सिंध सरकार ऐं वर्ल्ड बैंक विच में पाणी सफ़ाई ऐं सिहत बदल प्रोजेक्ट शुरू करण ते इतफ़ाक़। वर्ल्ड बैंक जी मैनेजिंग डायरेक्टर एना बैचलर जी अॻवानी में वफ़द जे वॾे वज़ीर मादली शाह सां मुलाक़ात। वॾे वज़ीर जो चवणु आहे त वॉश प्रोजेक्ट $270 मिलियन सां शुरू कयो पियो वञे, जंहिंमां 15 लख माण्हुनि खे फ़ाइदो थींदो। रिथा लाइ वर्ल्ड बैंक $75 मिलियन, इस्लामी तरक़ियाती बैंक $13 मिलियन, एशियाई तरक़ियाती बैंक $100 मिलियन ऐं सिंध हुकूमत $100 मिलियन फ़राहम करे रही आहे। IMF जो पाकिस्तान में महांगाई 5 खां 7% जे हदफ़ ते आणण ते ज़ोर। IMF जो पाकिस्तान जो दौरो मुकमल थी वियो। ईंदड़ माली साल जी बजट ते पाकिस्तानी इक़्तिदारनि सां तामीरी ॻाल्हि थी। पाकिस्तान जो प्राइमरी सरप्लस जो हदफ़ 1.6% मुक़ररु कयो पियो। ईंदड़ ॾींहनि में बजट ते वधीक ॻाल्हि ॿोल जारी रहंदी। पाकिस्तान ऐं IMF विच में ॻाल्हियुनि जी जारी थियल पधिराई। सिंध दास मुआहदे जे हवाले सां भारत जो रवैयो लाक़ानूनीअत जे तसलसल जो मसइलो आहे। सिंध दास मुआहदे में हिक तरफ़ी तौर ते मुआहदे खे मुअतल करण जी का शिक या गुंजाइश नाहे। भारत तरफ़ां 25 करोड़ आबादी जो पाणी जो रोकण जंग जो ऐलान तसवुरु कयो वेंदो। अमरीका में पाकिस्तान जे सफ़ीर रिज़वान सईद शेख जो पढ़ी मीडिया खे इंटरव्यू चवे तो यकीन आहे त आलमी बिरादरी पाणी खे हथियार जे तौर ते इस्तेमाल करण जी गैर क़ानूनी ऐं गैर इंसानी अमल जी हिमायत न कंदी। भारतीय क़यादत जा बयान छिकताण खे अपाॾण जो सबब बणिजी रहिया आहिनि। उहे बयान हिंदू तवाजी दहशतगर्दी वारी सोच जी अक्कासी कनि था। पाक भारत जगबंदी जे हवाले सां अमेरिकी किरदार पासे आहे। सदर ट्रंप अमन पसंद आहे। भारत रियासती दहशतगर्दी बंदि करे ऐं पामाइना ॻाल्हियुनि जी शुरूआत करे भारत दरियाउनि जा बेक़रार रोकण जी कोशिश कई आहे, जेका पाकिस्तान जी 24 करोड़ अवाम लाइ ज़िंदगी जो उञाण आहे। पाणी ज़िंदगी आहे, जंग जो हथियार नाहे। क़ैदियल क़ौमनि में पाकिस्तान जे काउंसलर साइमा सलीम जो सलामती काउंसिल जे खुलियल मुबाहिसे दौरान भारत जे बयान ते रद्दअमल चवे थी भारत दहशतगर्द गिरोहनि TTP ऐं PLA ऐं मजीद ब्रिगेड खे माली ऐं अमली मदद फ़राहम करे थो। भारत सलामती काउंसिल जी क़रारदादनि कश्मीरी अवाम जी ख़्वाहिश मूजिब पार्लियल कश्मीर तकरार जे पुरअमन हल लाइ ॻाल्हियुनि जी शुरूआत करे। ड्रिबल मलेशिया में पुराणी तकरार तां झेड़ो फारिग में पाटाड़ू समेत 3 ॼणा क़तल, 5 ज़ख़्मी। उजड़ क्लेरी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में छेड़ो थी पियो। हथियारबंदनि हथियारनि जा मुंहं खोले छॾिया। गोलियूं लॻण सबब सजाद क्लेरी पाटाड़ू हुसैन पुरती असलम उजड़ मारिजी विया। 5 ॼणा ज़ख़्मी। फ़ाक़िबाद मक़तूलनि जा लाश ज़ख़्मी किम्स अस्पताल मुंतक़िल। धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई। ज़ख़्मी मरे जदोई धुरियुनि में लंदड़ छिकताण तां फारिग, 1 ॼणो क़तल, 1 ज़ख़्मी। हथियारबंद सरकारी अस्पताल भरिसां वेठल मरनि जे घरनि ते फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबब अब्दुल्ला पुट शान मर थॾे ते क़तल थी पियो। 1 नींगर ज़ख़्मी। हथियारबंद फायरिंग कंदा फ़रार थी विया। रुस्तम बरसापुर मसाइम ते हथियारबंदनि हथां ज़ख़्मी थियल रेंजर्स एहलकार फौज अस्पताल मां ज़रूरी कार्रवाई बाद राजा हरीश कुमार जो मर्द रेंजर्स हेडक्वार्टर मुंतक़िल। 5 ॾींहं अॻु पेसू रोड ते फुर दौरान ॾुहारियुनि जी फारिग में रेंजर्स एहलकार राजा हरीश कुमार ज़ख़्मी थियो हो। पंजाब हुंग थाणे जद मां 2 ॼणा अगवा कढी त हू मां ॾुहारी 2 ॼणनि नूर मोहम्मद ऐं रफ़ी खे अगवा करे पिया। इतलाह मिलण ते पुलिस ताड़ेलनि जा पीरा खणी कच्छ तरफ़ रवानी थी वई। ॾरकी थाणे जदन मां 3 ॾींहं अॻु अगवा थियल कोठाणो पकास मलिक कासियाब न थियो। घर में कोहराम अथल।
ऐं ग़ज़ा में इसराइली फ़ौज हमला जारी। बमबारी में वधीक 60 फ़लस्तीनी शहीद, 185 खां मथे ज़ख़्मी। परॾेही मीडिया मूजिब इसराइली हवाई हमले में जबालिया में हिक इमारत मुकमल तबाह थी वई। 50 खां वधीक फ़लस्तीनी मलबे हेठां दॿिजी पिया। ख़ान यूनिस जे अल महल मोहल्ले में रिहायशी इमारत के निशानो बणायो वियो। ॿिन्हीअ में फाका कशी सबबि ॿार समेत 29 फ़लस्तीनी शहीद थी चुका। गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतरेस जो चवणु आहे त इसराइल तरफ़ां ग़ज़ा में फ़राहम थींदड़ इमदाद जी इजाज़त अटे में लूण बराबरि आहे।